काशिफ दुश्मन चाहे कहिड़ो बि सिंध जो लाहे न सघंदो नक्शो सिंध जो किरंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध जिए सिंध। मुंहिंजा धरतीअ नवासो मुंहिंजूं धरतीअ जूं न्याणियूं मुंहिंजूं माऊं मुंहिंजूं भेनरूं जिए सिंध जिए साईं जीएम सैयद जिए शहीद बशीर खान कुरैशी। अॼु असां हिते सिंध जी दिलि कराची में पंहिंजो सकावती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असां हज़ारनि सालनि खां हिन धरतीअ जा वारिस आहियूं। असांजी सकावत दुनिया जी शाहूकार सकावत आहे। मुंहिंजे करे जी सकावत ॾिसो असां तमामु वॾी सकावत आहे। ही जेको एकता ॾियारो ईद जो ॾियारो असांखे मिलियो आहे वो उर्दू मीडिया जे तासुब परस्त डॉक्टर शाहिद मसूद असांजी हिन टोपी हिन अजरक जी जेका हुन जेका चथर कई हुई उन में अॼु असां सॼी दुनिया में अॼु ईद जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। सकावत ते सॼी दुनिया ॻाल्हाई रही आहे। मां अॼु जेको हिननि दोस्तनि केनाल जे बारे में जेको मौज़ू रखियो आहे उन ते मां इहो अर्ज़ु कंदुसि हिन रियासत खे हिन हुकूमत खे हिननि हुकुमराननि खे इहो मां सिधो चवणु चाहियां थो त तव्हां हे छह केनाल बनायो या मुल्क बचायो। ही ॻाढ़ो पहाड़ियारो झंडो इहे असांजा कारकुन असां मैदान अमल ते आहियूं। तव्हां ही छह केनाल बनाए 60 लख एकड़ ऐं पंहिंजी ज़मीन आबाद करियो था। शाह साईं चवे थो त साईं मसदाई करी मथे सिंध पुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। असांजा शाइर सॼी दुनिया खे सरसब्ज़ ॾिसणु चाहियूं था आबाद करणु चाहियूं था। ही पंजाब ही रियासत जा दलाल असांजी सिंध सुकाइणु चाहिनि था। असां कंहिं बि सूरत में पंहिंजी सिंध न सुकणु ॾींदासीं। तव्हांखे यादि हूंदो हिन कालाबाग डैम ते मुंहिंजो सही चेयरमैन जी जेका जदोजहद आहे उहा कंहिंखां बि निकल आहे। असां रहबरे सिंध साईं जीएम सैयद जा अदम तशद्दुद जा परवाना आहियूं। असां पंहिंजे हिक हिक इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। रियासत इहो ॿुधी छॾे जॾहिं मुल्क जो वजूद आयो उन खां पोइ हिननि जनरलनि तव्हांजा 3 दरिया खपाए छॾिया। असांखे हुन सां को वास्तो न आहे। सिंधू जॾहिं दुनिया जो वजूद थियो आहे